असांजो ही एहतजाज फ़नकारनि जी हिकिड़ी नुमाइंदा तंज़ीम जे ख़िलाफ़ आहे जिन सरकारी मिलियल चेक पंहिंजनि में नवाज़िया आहिनि, जिन सरकारी मिलियल चेक गैर मुस्तहिकनि खे ॾिना आहिनि, जिन जो को हक़ु ई न हुयो, जिन जूं पघारूं लखनि खां मथे आहिनि, उन्हनि खे ॾिना आहिनि। मां सरकार खे इहा अपील थो कयां त महिरबानी करे इन ते नज़रसानी कयो। हिननि फ़नकारनि जा बच्चा अञा ताईं बुख ते वेठा अथव साईं, हिननि खे कुझु बि न मिलियो आहे। महिरबानी करे इहा तहक़ीक़ कयो ऐं महिरबानी करे उन शख़्स खां इहो पुछो त अञा ताईं ही धमकियुनि जो सिलसिलो छो थो जारी रखे। असां आर्टिस्ट आहियूं, असां म्यूज़िशियन आहियूं, असांजो ॾोहो कहिड़ो आहे जो अञा ताईं असांजे ग़रीबनि खे धमकियूं थो ॾिए। राशन जा जेके 15-15 हज़ार जा चेक मिलिया, उन्हनि सिर्फ़ु पंहिंजे तंज़ीम जे उहिदेदारनि खे ॾिना, जॾहिं त इहे चेक हुननि खे इन करे मिलिया त बाबा हीउ ॾुखियो वक़्तु आहे, तव्हां वञी करे ग़रीबनि में आर्टिस्टनि में मेरिट ते विरायो। असांजे फनकार कंहिं जे बचे ईद न कई आहे, कहीं सरकारी नुमाइंदे हुकूमत असांखो न पुछियो आहे। तंहिंजे करे असां में के फनकार अहिड़ा बि ग़रीब वीचारा आहिनि, वीचारा पीरनि दरगाहुनि ते ॻाए पंहिंजे बचड़नि जी रोज़ी कनि था। उहे वीचारा ईअं वेठा आहिनि, ग़रीब फ़ाक़े में अची विया आहिनि। सिंध सकाफ़त वारे जी महिरबानी, हुन वीचारे ॾिना आहिनि चेक, हुन तंज़ीम वारे खे ॾिना आहिनि, गफ़ूर सूमरे खे। हुन छा कयो आहे, पंहिंजनि दोस्तनि खे, पंहिंजनि माण्हुनि खे ॾिना अथऊं, जंहिंखे न राग जी ख़बर आहे न ॻाइण जी ख़बर आहे। असांजो अॻे जे लाइ अमल इहो ई आहे त सभु ज़िलनि में असां हड़ताल कंदासीं। असां ॻाइण वारा भले महीनो गुज़री विया, असांखे कुझु न मिले, हक़दारनि में पेट्रोल विझी असां ॻाइण वारा पंहिंजा पाण खे साड़ींदासीं। सकाफ़त खाते जी वॾी महिरबानी आहे जिन असां फ़नकारनि जी सार लधी ऐं जिन चेक ॾिना, पर जंहिं तंज़ीम खे चेक ॾिना उन्हनि तंज़ीम कंहिं बि असांजे मुस्तहिक फ़नकारनि खे न ॾिना, चेक न मिलिया उन्हनि खे। उहे ग़रीब फ़नकारनि असांजे खैरपुर ज़िले जा, जिकाबाद ज़िले जा, खोड़ सारे ज़िलनि जा, जंहिंजो असांखे तमामु घणो अफ़सोस आहे। ऐं हीअ जिदोजहद असां जारी रखंदासीं उन तंज़ीम जे ख़िलाफ़ जिन खे चेक मिलिया ऐं उन्हनि मुस्तहिक फ़नकारनि खे न ॾिना, जिन जो असांखे अफ़सोस आहे। इंसाफ़ खपे, गवर्नमेंट जी महिरबानी आहे, पर असांजी जेका तंज़ीम आहे उन्हनि खे हिदायत कई वञे त हू सही मुस्तहिक माण्हुनि खे चेक ॾियनि।